ये बुट्टो कोट कोड़े दादानी पहुंचण ते जहिड़े नमूने सां तव्हां दोस्तनि हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिन ग़रीब अवाम जे पुरजोश तरीक़े सां असांजो इस्तक़बाल कयो आहे। असांजे कैंडिडेट यासिर आफ़ताब जो शाहिद दादवानी जो उन खां गॾु सॼे पैनल जो मुंहिंजो आउं तव्हांजो थोराईंदो आहियां। तव्हां पंहिंजा हौसला बुलंद रखो। पहिरें आमरीअतुनि जे दौरनि में बि पीपल्स पार्टी पंहिंजो वक़्तु कढियो आहे। हीअ ॾेढ ॾींहं जी ख़ुशी छापे वई ईंदी हिननि खे इंशाअल्लाह 22 तारीख़ दुबारा असीं पंहिंजे हिन तीर जे निशान अॼु बि गॾु आहे, सुभाणे बि हूंदो ऐं 24 ते बि हूंदो इंशाअल्लाह। तव्हांजो जोशीलो जेको असांजो इस्तेमाल कयो आहे असीं तव्हांजो शुक्रिया अदा करियूं। पैनल जे तरफ़ां तव्हां असांजो दिलि ख़रीद करे छॾियो आहे। इंशाअल्लाह हिन ॻोठ में वरी फतह वरी वॾी कढंदासीं इंशाअल्लाह।